हैदराबाद में सिंध स्टूडेंट्स एक्शन कमेटी जे सॾ ते मुख़्तलिफ़ शागिर्द तंज़ीमुनि पारां शागिर्द यूनियन जी बहाली ऐं तालीमी इदारनि में बुनियादी सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ओल्ड कैंपस खां निकितल रैली में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे अंग में शिरकत करे नारेबाज़ी कई। कंहिंखे असां दाग ॾियूं या कंहिंखां असां हक़नि जी घुर कयूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां वटि कोई प्लेटफॉर्म नाहे जंहिंजे लाइ असां ॿाहिरि निकिता आहियूं। स्टूडेंट्स सां जेके बि मसला आहिनि उन्हनि जा ट्रांसपोर्ट जा मसला आहिनि, उन्हनि जा रिहाइश जा मसला आहिनि, तइलीम में जेके फीसनि जा मसला आहिनि, असां दुबारा सरापा एहतजाज थिया आहियूं त स्टूडेंट्स सां जेके भी मसला आहिनि उहे फौरी तौर पे हल कया वञनि। घर पे बैठकर तालीम देने का अगर हुकूमत ने फैसला किया है तो तुलबा को पूरी तरह इंटरनेट की फ्री सहूलियात मुहैया की जाए। बजट जेका आहे 2% आहे, असांजो इहो मुतालबो आहे त बजट बि जेको आहे वधाई वञे। शागिर्दनि मुतालबो कयो त तालीमी इदारनि में शागिर्द यूनियन खे बहाल करे हथरादू वधायल फीसुनि ते ज़ाब्तो आणे हॉस्टलनि ऐं कैंपसिस में बुनियादी सहूलतूं फराहम कयूं वञनि, न त ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फेरोज़ बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।